अॼु जेको आहे न असीं रेस्टोरेंट में ज़िंगर ठाहिणु सिखंदासीं त ज़िंगर ठाहिबो कीअं आहे, ज़िंगर कीअं तयारु कबो आहे। अॼु जेको आहे न असीं उहो सिखंदासीं। अचो त जेको आहे न गॾिजी जेको आहे न सिखूं। जेको आहे न चिकन आहे, हिन चिकन खे जेको आहे चवंदा आहियूं थाई बोनलेस। हीअ थाई बोनलेस चवंदा आहियूं मुर्गी जे हिसे खे, जंहिंमें जेको आहे न जेको असांजो जंहिंमां ज़िंगर ठहंदो आहे। हिन पीस उतां ई जेको आहे न जेके तव्हां चिकन वारे खे आर्डर ॾींदा आहियूं उहो इन हवाले सां ज़िंगर वाले सां ठाहे ईंदा। उन खां पोइ हीअ जेको आहे न असीं मिलाईंदासीं मैदे में। हीअ आहे मैदो। हिन मैदे में जेको आहे न असीं छा कंदा आहियूं, कोडिंग कंदा आहियूं। हिनखे कोडिंग करण जो मक़सदु इहो आहे त हिन में जेको आहे न असीं जॾहिं बि मिलाईंदा आहियूं ऐं हिन कोडिंग जो मक़सदु हीअ जेको आहे न अटो हिकिड़ो हिकु क़िस्म जो आहे, उन में असीं मिलाए करे उन में मिलाए पोइ वरी अध में असां थोरो हुनखे छंडे करे ऐं पाणी में जेको आहे न असीं ख़ाली पाणी हुजे उन में थोरो असीं हीअं ॿोड़े करे वरी असीं उन ई अटे में जेको आहे न कोटिंग कंदासीं। कोटिंग असां जेको आहे न कयो आहे थोरो हिन कोटिंग खां पोइ असां हिनखे छंडींदासीं। हाणे छंडण खां पोइ असीं छा कंदासीं त हिन फ्रायर मतिलबु हीअ मशीन फ्रायर आहे, रेस्टोरेंट में मशीन फ्रायर हूंदो आहे। घर में असीं कंहिं बि तई में जेको आहे न विझी करे ऐं उहो जंहिंमें गिहु जेको आहे न आयल विझी करे उन में असीं गरम कंदासीं जेको आहे। हाणे हीअ जेको आहे न असांजो ज़िंगर ठहे थो पियो। ज़िंगर ठहे न फ्रायर में विझण खां पोइ या तई में जेको आहे न असीं घर में या कंहिं देगड़ी में जेको आहे रखण खां पोइ घटि में घटि जेको आहे जो टाइम आहे 5 मिंट, 5 खां वधि में 6 मिंट जेको आहे हुन में फ्राए कंदासीं। उन फ्राए खां पोइ 6 मिंट खां पोइ असीं उनखे फ्रायर मां कढंदासीं ॿाहिरि। जेको जॾहिं फ्रायर में ज़िंगर फ्रायर करे उन खां पोइ असीं हींअर जेको आहे न हिन बर्गर बन आहे। हीअ बर्गर बन हूंदो आहे जंहिंमें जेको आहे न असीं इस्तेमालु ज़िंगर बर्गर ठाहींदा आहियूं। ऐं उन में जेको आहे न हिकिड़ी शइ लॻंदी आहे, हिकु त जेको आहे न मायोनीज़ ऐं ॿियो जेको आहे न चिली गार्लिक। यानी की ॿई शयूं जेको आहे न मिलाए करे असीं ठाहींदा आहियूं हिन जो जेको आहे न मायोनीज़। ऐं हिन ॿिन्ही जेको आहे जेके बि आहिनि बन, हिन ॿिन्ही बननि खे जेको आहे हिन ब्रेडिंग कंदासीं। मायोनीज़ जो ब्रेडिंग कंदासीं। उन खां पोइ असीं जेको आहे न हीअ ज़िंगर वारो जेको पीस आहे हिन जे मथां रखंदासीं। ठीकु आहे। मथे रखण खां पोइ असीं जेको आहे हिन में चिली गार्लिक कंदासीं। चिली गार्लिक हणण खां पोइ असीं जेको आहे हिन में मायोनीज़ हणंदासीं। मायोनीज़ हणण खां पोइ असीं जेको आहे न वरी हिन बन खे मथां रखंदासीं। मथे रखण खां पोइ असांजो जेको ज़िंगर आहे बिल्कुलु रेडी आहे। उन खां पोइ हाणे रेडी थी वियो आहे ऐं हिकिड़े जेको आहे हुन में आहे त तव्हां हिनखे 2 हिसनि में बि विरहाए सघो था, कटे करे 2 हिसनि में जीअं आसानी सां खाइजे। हीअ असांजो दोस्तो ज़िंगर ठाहिण जो तरीक़ो त ज़िंगर कीअं ठाहिजे। ऐं अॼु जो पाण इहो सिखंदे ॿिए जेको आहे न हुन में अञा असां ॿियूं शयूं जो आहे सिखंदासीं। तव्हांजी वॾी महिरबानी।